अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अली असगर आहे। तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल मैथ एंड मैथ सिंधी ॾिसी रहिया आहियो। हिन लेक्चर में असीं 10वीं क्लास जी एक्सरसाइज़ 5.2 सिखंदासीं। ही अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अची वञे ऐं मेथड ईज़ी लॻे त दोस्तनि में ज़रूरु शेयर कंदा। हिन वीडियो में असीं फैक्टराइज़ेशन फाइंड कंदासीं हिन टाइप जा फैक्टर्स। अगर एक्सप्रेशन हिन टाइप जी हुजे ए स्क्वायर ब्रैकेट में बी माइनस सी प्लस बी स्क्वायर सी माइनस ए प्लस सी स्क्वायर ए माइनस बी, इन टाइप जा हुजनि त इनखे कीअं फाइंड कजे। पहिरियां त असीं इनखे मल्टीप्लाई कंदासीं। ही स्क्वायर आहिनि, इन्हनि ब्रैकेटनि सां मल्टीप्लाई कंदासीं। ए स्क्वायर खे मल्टीप्लाई कयूं बी सां ऐं सी सां त हीअ असांखे आंसर मिलियो ए स्क्वायर बी माइनस ए स्क्वायर सी। ऐं बी स्क्वायर खे हाणे मल्टीप्लाई कंदासीं हिन ब्रैकेट सां त आंसर मिलंदो बी स्क्वायर सी माइनस ए बी स्क्वायर। साॻे तरीक़े सां सी स्क्वायर खे हिन ब्रैकेट सां मल्टीप्लाई कंदासीं। अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं, जो हाणे असीं हिननि खे रीअरेंज कंदासीं। ए स्क्वायर बी स्क्वायर आहे त हाणे ए बी वारो ॿियो बि टर्म ॾिसंदासीं। ए स्क्वायर बी आहे त ही ॿियो टर्म आहे ए बी स्क्वायर, ही ॿई गॾु रखंदासीं जीअं ए बी कॉमन निकिरे। ऐं ॿी ब्रैकेट ॿिए में छा करिणो आहे त जंहिंमें सी हुजे सिर्फ़ु सी जो हिकु पावर उहो रखंदासीं। ऐं टे में छा करिणो आहे त सी स्क्वायर वारो रखणा आहिनि जंहिंमें सी स्क्वायर हुजे। ठीकु, त हाणे पहिरियां असीं तव्हां ए बी कॉमन कढियोसीं त ए माइनस बी थी वियो, हिन मां सी कॉमन निकितो त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर थी वियो। टे में असीं सी स्क्वायर कॉमन कढंदासीं त ए माइनस बी थी वियो। हिनखे असीं डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां सॉल्व करे सघूं था, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर खे, त हिन जो आंसर थींदो ए माइनस बी ए प्लस बी, ॿियूं ब्रैकेटूं सॼियूं कॉमन। हाणे टिनी में ए माइनस बी हिन में बि आहे, ए माइनस बी हिन में बि आहे, ए माइनस बी हिन में बि आहे, कॉमन कढंदासीं। ए माइनस बी टिनी मां कॉमन कढियोसीं त हिते ए बी अची वियो, पहिरें में ए बी, ॿिए में ईंदो सी ए प्लस बी ऐं टे में सिर्फ़ु सी स्क्वायर अची वेंदो। टे टर्म में ए बी माइनस सी ए माइनस बी प्लस सी स्क्वायर। हाणे छा कंदासीं, जो असीं सी खे हिन सां मल्टीप्लाई कंदासीं ए बी सां त हे थींदो ए सी माइनस ए सी माइनस बी सी। हाणे असीं ए बी ऐं ए सी ॿिन्ही मां ए कॉमन कढंदासीं, ए कॉमन निकिरी वई त हिते थियो बी माइनस सी। हितां सी कॉमन कढंदासीं त थींदो ई बी माइनस सी। हाणे टिनी में हिते जेको आहे बी माइनस सी कॉमन निकिरे थो ॿिन्ही में, हिन में बी माइनस सी आहे, हिन टर्म में बी माइनस सी आहे, ॿई कॉमन कढंदासीं बी माइनस सी त बाक़ी छा थियो ए माइनस सी बी ब्रैकेट ही थी आहे हिन फैक्टराइज़ेशन। हाणे हिन में टिनि स्टेपनि जो ख़्यालु करणो आहे। हिकिड़ो त ही मल्टीप्लाई कंदासीं, ॿियो त हिनखे अहिड़े तरीक़े सां रखंदासीं हिन फॉर्म में त ए बी हितां कॉमन निकिरे, ॿिए में वरी सी सिर्फ़ु कॉमन निकिरे ऐं टे टर्म में वरी सी स्क्वायर कॉमन निकिरे। इन सिचुएशन में हिनखे रखिणो आहे। पोइ कॉमन कढी करे वरी ए माइनस बी कॉमन कढणी आहे ऐं टियों वरी मल्टीप्लाई करे कॉमन वठी करे ही आंसर थी वियो। इहे स्टेप्स आहिनि। हाणे असीं एग्ज़ाम्पल 1 था सॉल्व कयूं हिन एक्सरसाइज़ जो। हिन एग्ज़ाम्पल 1 में बि साॻे तरीक़े सां असीं सॉल्यूशन कंदासीं। पहिरियां असीं हे सभु मल्टीप्लाई कंदासीं स्क्वायर ब्रैकेट सां, मल्टीप्लाई करण खां पोइ हिननि खे रीअरेंज कंदासीं जीअं हुते ए बी कॉमन पियो निकिरे, हिते एक्स वाई कॉमन थो निकिरे, हुते सी हुयो हिते ज़ेड आहे, हिते ज़ेड स्क्वायर आहे टे पेयर में, त थी हिते एक्स वाई कॉमन वरितोसीं पहिरियां। हाणे हिन मां असीं ज़ेड कॉमन वठंदासीं, हिन मां असीं ज़ेड स्क्वायर, साॻियो ई मेथड आहे। ऐं हिन ब्रैकेट खे असीं डिफरेंस ऑफ टू स्क्वायर कयोसीं, एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर खे, त ही थियो एक्स माइनस वाई। साॻे तरीक़े सां वरी असीं जेको आहे एक्स माइनस वाई सभिनी मां कॉमन वठंदासीं, एक्स वाई कॉमन वरितोसीं सभिनी मां त ही ब्रैकेट थी ज़ेड मल्टीप्लाई कयोसीं, ही थी वियो। वरी साॻे तरीक़े सां एक्स कॉमन कढंदासीं हिन मां त एक्स कॉमन निकितो वाई माइनस ज़ेड, हितां वरी ज़ेड कॉमन वठंदासीं त थी ही मिलियो। हाणे हिन सॼी ब्रैकेट में कॉमन आहे वाई माइनस ज़ेड, इहो ॿाहिरि कढंदासीं त एक्स माइनस ज़ेड वरी ॿी ब्रैकेट ठही वेंदी। अहिड़े तरीक़े सां आंसर थी वियो। उमीद थो कयां हीउ लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं सम्झ में बि आयो हूंदो। दोस्तनि में शेयर करणु कोन विसारींदा। शेयर करण सां ॿियनि जे बि इल्म में इज़ाफ़ो थी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं ॿिया जेके प्रॉब्लम आहिनि हिन एक्सरसाइज़ जा सभु तक़रीबन इन ई पैटर्न ते आहिनि, जेके तव्हां पाण बि प्रैक्टिस करे सघो था आसानी सां। वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू वेरी मच।